Make a wish. You have to buy. It's a bite. Make a wish and bite it. Hier bes hier te But I don't know for it. खानो कोने Think in a wish and That you bite. want and bite. जिते हमज़ा जी फ्रेंड लाइ असां बुक वठी आयासीं जी बर्थडे पार्टी जे लाइ ऐं छोकिरो सुठो हुननि पैक करे ॾिनो पूरी हुननि पैकिंग पाण करे ॾिनी आहे बग़ैर पैसनि जे तरफ़ उन्हनि चार्ज कोन कयो सिर्फ़ु बुक जा वरितो ऐं सुठे में पैक करे ॾिनो मां चयो कंहिंखे प्रेज़ेंट ॾियणो आहे त पोइ हुननि ई पैक करे ॾिनो किथे वेहणो आहे वरी ॿारनि सां गॾु अचूं न अज़ाब हूंदो आहे अज़ाब हिकु जॻह ते सुकून कोन्हे वेहण लाइ हाणे त ॿी जॻह ते हली वियूं अच्छा तो अंदर क्यों पे बच्चा थे ना लाइट पे खाई शराने Bora. Kira. Haris. I do. कैसे करूँगा? Boa tarde. Tem umas placas a dizer as tintas. Por lá, tá bem? Desculpem. What she say? अस्सलाम वालेकुम कीअं तव्हां सभु उमेद थी तव्हां सभु ठीकु हूंदा जी मां तव्हांजी दोस्त बिल्कुलु ठीकु आहियां जी तव्हां सोचींदा त हिन हिकदमि ही किथे पहुची वई वापसि वई हली इन को जॾहिं का एॾी का वीडियो ईंदा मूंखे सभु सवाल कंदा तव्हां वापसि विया हलिया त जी ही मूं वटि कुझु वीडियोस मां त रिकॉर्ड करे आई हुअसि आख़िरी ॾींहंनि में जेको त वापसि आयसि पे आख़िरी ॾींहंनि में रिकॉर्ड करे आयसि पे त मुंहिंजो पंहिंजो त तव्हांखे बि ॾेखारियां त आख़िरी ॾींहंनि में जॾहिं स्कूल ख़तमु थियण वारो हूंदो आहे उते केतिरियूं एक्टिविटीज़ वग़ैरह हूंदियूं आहिनि ॿारनि जे स्कूल में स्पेशली हमज़ा जे स्कूल में जो प्राइवेट स्कूल वेंदो हो ऐं जहिड़े हिसाब सां उहो पैसा वठंदा पोइ ॿारनि खे ओड़ियूं एक्टिविटीज़ बि कराइनि था त ख़ैर हिकु ॾींहुं ही पंहिंजो उते पिकनिक हुई पूरे स्कूल जे ॿारनि जी पहिरीं फस्ट ऐं सेकेंड क्लास जी थी पोइ 3 ऐं 4 क्लास जी थी त 3, 4 क्लास जेतिरा बि ॿार हुआ जेतिरा बि सेक्शन वग़ैरह हुआ उहे सभु ॿार उन्हनि जा पेरेंट्स उन्हनि जी टीचर्स उन्हनि जो जेको हेल्पर्स सभु उते हुआ जेको मुंहिंजो फेवरेट पार्क हो स्कूल जे साम्हूं ई हूंदो कतरीना पार्क उते हिननि पूरी पिकनिक ठाही हुई त सभु पंहिंजी तरफ़ां कुझु न कुझु ठाहे घरां खणी अचनि या कुझु बाए कनि बेडशीट खणी अचनि ऐं पंहिंजो पाणी वाणी जेको बि शयूं आहिनि पिकनिक जे हिसाब सां खणी अचनि पंहिंजो बेडशीट विछाए वेही पंहिंजो पिकनिक कनि ऐं कुझु एक्टिविटीज़ बि हुयूं पेरेंट्स लाइ किड्स लाइ सो ॾाढो मज़ो आहे मूं फस्ट टाइम अहिड़ी पिकनिक ॾिठी अहिड़े तरीक़े जी जंहिंमें सभु पंहिंजो फैमिली मेम्बर्स बि तव्हांजा हुजनि न त मोस्टली ॿारनि खे अकेले वठी वेंदा आहिनि हिते कुवैत में ॿार जॾहिं पिकनिक ते वेंदा आहिनि अकेला वेंदा आहिनि त इहो हिकिड़ो सुठो पियो लॻे सभु पंहिंजो अलॻि अलॻि सां चादरूं विछाए वेठा आहिनि पर मूंसां बसि इहो त बोर कोन थींदी आहियां अलहमदिल्ला ऐं हर शइ खे इंजॉय कंदी आहियां लेकिन मुंहिंजी ज़बान जो को माण्हू कोन हो हमज़ा खां अलावा बसि हिकिड़ी ज़ै जी फ्रेंड हुई उनजे फादर खे सिर्फ़ु आई पे इंग्लिश त उन मूंसां इंग्लिश ॻाल्हाई पई जो उन्हनि जो मुंहिंजो टाइम सुठो पास थी वियो न त ॾाढी बोरियत थिए हा पोइ जेके हुननि एक्टिविटीज़ स्टार्ट कयूं त पोइ उनमें असांखे मज़ो आहे पोइ उनमें थोरा असां बिज़ी थी वियासीं वरी कुझु टाइम खां पोइ ज़ैद बि अची वियो जो आख़िरी ॾींहुं हुआ ॿारनि जूं मोकलूं वग़ैरह जल्दी थियूं पे एतिरी पढ़ाई वग़ैरह कोन हुई ज़ैद बि अची वियो त पोइ असां पंहिंजो सभु उते ई हुआसीं पोइ जॾहिं पिकनिक ख़तमु थी मतिलबु एक्टिविटीज़ ख़तमु थी पोइ सभिनी वेही करे उते मानी वानी खाधी सभिनी हिक ॿिए सां शेयर पियो कयो एतिरा सारा पेरेंट्स हुआ एतिरियूं सारियूं शयूं खणी आया आउं पंहिंजे घरां ठाहे वई हुअसि हिकिड़े मिनी पिज़्ज़ा ठाहे वई हुअसि तमामु घणा जेको बि खाइणु चाहे उन खां अलावा पंहिंजो कुकीज़ ठाहे वई हुअसि ऐं अलहमदिल्ला सभिनि खे ॾाढा वणिया मतिलबु खाइण खां पोइ खणी विया माण्हू पंहिंजे घर त भई असांखे ॾियो त ही मां ठाहिया हुआ होममेड त ॾाढा सुठा थिया सो बसि ॾाढो मज़ो आयो ॾाढो इंजॉय कयोसीं त बसि नंढी नंढियूं हुते कुझु हुयूं वीडियोस जेके मुंहिंजो दिलि हो त मां तव्हां सां शेयर कयां तव्हांखे ॾेखारियां त आख़िरी ॾींहंनि ते मूंखे ॿारनि तंग बि केतिरो की जो घर में हिननि खे वेहणु ईंदो ई न हुयो ऐं वेदर बि सुठो थी वियो गर्मी पंहिंजो सीउ न हुयो घणो न को एतिरी गर्मी हुई त ॿाहिरि निकिरण में आउटिंग करण में मज़ो बि इलाही ईंदो हो cuando ya tienes tu
ही ज़ैद जे स्कूल जो लास्ट डे हो असां रिज़ल्ट वठण विया हुआसीं ज़ैद मूंखे बोर्ड पे ॾेखारियो जिते पाकिस्तान जो फ्लैग नंढिड़ो लॻल हुयो उहो हिकिड़ो हेड लॻल आहे सिंधी में ज़ैद सिंधी उर्दू में ज़ैद कुझु लिखियो हो को सभिनी ॿारनि पंहिंजी कंट्री जा नंढड़ा फ्लैग हणी ऐं हुनजे अॻियां कुझु पंहिंजी लैंग्वेज में लिखियो हुयो त ज़ैद बि लिखियो पर जॾहिं मंडी सिंधी जॾहिं मंडी उर्दू लिखी आयो जो ॿार मुंहिंजे ॿारनि खे एतिरी न आहे ईंदी पर पोइ बि ज़ैद थोरो घणो जेको हुनखे सम्झ में आयो उहो लिखी आयो हुयो सो बसि आख़िरी ॾींहुं जो रिज़ल्ट वठणु वियासीं ॾाढो सुठो लॻो टीचर्स ॾाढी ज़ैद जी तारीफ़ कई ॾाढी ख़ुशि हुयूं ज़ैद जे बिहेवियर मां ज़ैद जी माशाल्लाह ज़ैद इलाही सुठो इम्प्रूव कयो हो त इलाही ख़ुशि हुयूं ज़ैद खां सो असां रिज़ल्ट वठणु वियासीं उन खां पोइ बसि असां जीअं ज़ैद जो स्कूल ख़तमु थियो हमज़ा जो थोरो लेट स्कूल ख़तमु थियो जो मूं तव्हांखे ॿुधण जो एक्टिविटीज़ हलियूं पे ऐं जेके हिते पेरेंट्स जॉब वग़ैरह कनि था उहे ॿारनि खे घर में नथा रखी सघनि त पोइ इन जे करे नंढनि ॿारनि जा स्कूल जेके आहिनि थोरा लेट बंदि थींदा आहिनि सो हमज़ा जा आई थिंक पूरो जून जो महीनो हलिया हुआ ऐं ज़ैद जा ख़तमु थी विया जल्दी सो ख़ैर बसि पोइ ॿारनि खे खणी न खणी केॾा न केॾा असां वेंदा रहंदा हुआसीं कॾहिं ज़ैद हमज़ा ऐं गॾु निकिरंदासीं कॾहिं ऐं हमज़ा सिर्फ़ु निकिरी वेंदासीं ज़ैद खे घर में मज़ो ईंदो इनखे घर में वधीक मज़ो ईंदो आहे ऐं असां घणो करे जेको हिकिड़ी जॻह मां तव्हांखे ॿुधाई हुई त हलाल फूड हिकिड़ी हिते शॉप हुई मिलंदो त उते ॿारनि खे उते वठी वेंदी हुअसि या उते खाई पी करे पोइ तव्हां ग्रोसरी करे असीं घर अची वेंदा हुआसीं पोइ भाउ अची वेंदो शाम जो तक़रीबन त रोज़ु भाउ अची वेंदो त पोइ ॿार पाण में गेम वेम करे वठंदा हुआ बसि इहे नंढियूं नंढियूं एक्टिविटीज़ वग़ैरह पंहिंजो ॿारनि खे इहे ॿाहिरि निकिरी करे कराए सघंदी हुई जेको मूंखां पुॼे थो उहो कराईंदी हुअसि बाक़ी हमज़ा बीमार ॾाढो रहंदो आहे आख़िरी ॾींहंनि में हमज़ा एतिरो बीमार थियो जो आख़िर में त बेज़ार थी वियसि त बसि हाणे अखियूं बंदि करे ऐं वापसि पंहिंजे हस्बैंड वटि पहुची वञा त भई हमज़ा जेतिरी बीमारी ॾिसी ॾिसी पाण परेशान थी वियसि पंहिंजो ही वरी हाणे हमज़ा जे स्कूल जो आख़िरी ॾींहुं हुयो त आख़िरी ॾींहुं ते हिननि पंहिंजो फंक्शन रखियो हो पेरेंट्स टीचर मीटिंग त हुनखां पोइ थी लेकिन हुनखां पहिरीं हिकिड़ो फंक्शन रखियो हुनजो फंक्शन सम्झ में ईंदा ई कोन्हनि त ही पंहिंजो छा हूंदा आहिनि कीअं हूंदा आहिनि छाजे बारे में हूंदा आहिनि लेकिन ख़ैर सुठो फंक्शन सुठो थियो हुई जेके ॿार फस्ट जेके परफॉर्म कनि पिया उहे ट्रेडिशनल ड्रेस आहे हिननि जी उन में परफॉर्म पिया कनि ईअं सभिनि ॿारनि अलॻि अलॻि तरह जो डांस वग़ैरह कयूं कंहिं पंहिंजो ड्रामो वग़ैरह पेश कयो जेको ज़ाहिरी ॻाल्हि असांखे सम्झ में कुझु बि न पियो आयो उहो ड्रामो वग़ैरह पेश कयो ऐं उनमें हिकिड़ी परफॉर्मेंस हमज़ा जी हुई त उन्हनि में इहो हूंदो आहे त जेतिरी बि क्लास जा ॿार हिकु तरह जा ई कपिड़ा पाए अचनि त के ब्लू पाए आया के पंहिंजो ट्रेडिशनल ड्रेस पाए आया हमज़ा वारनि खे हो त तव्हां पंहिंजो येलो या ऑरेंज टाइप जो पाए अचो त हमज़ा उहो पाए आयो हो त बसि सुठो थियो इलाही मतिलबु ही नंढियूं नंढियूं एक्टिविटीज़ ॿारनि लाइ रखंदा आहिनि इन जे लाइ ॿारनि जो दिलि बि लॻंदो आहे स्कूल वञण में हमज़ा ॾाढो ख़ुशि थी स्कूल वेंदो हो तमामु घटि अगरि हमज़ा जी तबियत ख़राबु हुजे त हमज़ा का छुटी कंदो न त हमज़ा खे पंहिंजे स्कूल में ॾाढो मज़ो ईंदो बसि न पुॼंदो त स्कूल बसि पंहिंजो कुझु बि त स्कूल पहुची वञा तव्हां ॾिठो हूंदो मींहुं वसे कुझु बि ते असीं स्कूल में हूंदा हुआसीं जो हमज़ा खे पंहिंजो घर में वरी ॿार तंग बि कंदा हुआ त ॿारनि खे घर में विहारे कजे बि छा ऐं हुते शाम ताईं स्कूल हुआ त मूंखे टाइम बि तमामु घणो मिली वेंदो हो हिन कमकार करण लाइ एडिटिंग वग़ैरह करण लाइ हिते मूंखे ॾाढी ॾुखियाई थिए थी ऐं अॼुकल्ह जीअं असां मोकिलूं आहिनि ॿारनि जूं हिते विंटर वेकेशन आहे त ॿार सॼो ॾींहुं घर में आहिनि त मूंखे ॾाढी ॾुखियाई थिए थी न का वीडियो रिकॉर्ड थिए थी न को एडिटिंग वग़ैरह थिए थी हीअ बि ॾाढी मुश्किल सां थिए पई एडिटिंग जॻह कुंड ॻोल्हे करे ॿारनि खे ज़बरदस्त मुंहिंजूं फेवरेट शयूं ॾे चुप करे अची वेठी आहियां त बाबा थोरी मूंखे एडिटिंग करणु ॾियो त मुंहिंजी दिलि ते जेके नंढियूं नंढियूं एक्टिविटीज़ हुते थियूं त मां उहो तव्हांखे ॾेखारियां हिननि अंग्रेज़नि में न असांजा एशियन वार परे खां पधरा सुञाणे वठंदासीं कहिड़ो असांजो ॿारु आहे पाणी नज़र अची वेंदो आहे सो हमज़ा खे मां ॻोल्हे वरितो एतिरी रश में बि हमज़ा जी स्कूल जी परफॉर्मेंस ख़तमु थी त बसि पोइ असीं टे निकितासीं स्कूल मां बाय वॉक वियासीं पिए बस स्टॉप जी तरफ़ त हमज़ा खे हो त हाणे निकिता आहियूं ॿाहिरि एॾी मूं मॉर्निंग खां ई स्कूल में हुयो ॿारनि जी पढ़ाई कोन्ह थींदी आहे पर ॿारनि खे सुबुह खां वठी विहारे छॾींदा आहिनि शाम जो फंक्शन ताईं त यको ॿार हुते हूंदा आहिनि ऐं 5 बजे मोकल थींदी आहे 5 खां पोइ पूरो कलाक जो फंक्शन हलंदो आहे सो 6 सवा 6 बजे सुधा फारिग थियासीं निकितासीं हमज़ा चयो मूंखे मैकडोनल्ड वठी वञो मूंखे आइस्क्रीम खाइणी आहे कुकी खाइणी आहे त असीं हुन तरफ़ वियासीं पिए त हमज़ा ॿुधाए त जेके बि हिननि आर्ट जा लॻाए रखिया हुआ फुनशाल में त उन में असांजे स्कूल जा ॿारनि बि कुझु ठाहियो आहे सो उहो ॾेखारण लाइ असांखे वठी पियो वियो त अची ॾिसो असांजे स्कूल जो नालो वग़ैरह लिखियलु आहे त जिन ॿारनि इहे ठाहिया आहिनि पंहिंजी टीचर्स जी हेल्प सां उन्हनि जे स्कूल जो उन्हनि जे ॿारनि जो उनजी टीचर जो ऐं सभिनि जा नाला लिखिया पिया हूंदा आहिनि हुते न मना कोन्हे टच करण लाइ मना कोन्हे हमज़ा किथे लिखियलु आहे तव्हांजे स्कूल जो हा प्रिंसेस लिखियो पियो Endless Infinito, Kings, Professora Graça. 8 9 10 Professora Graça vie. हमने तोरी ठाया हुआ किड्स सां मिली करे ठाहियो अथव न तव्हां बि ठाहियो आहे बड़ा क्लास में वैसे थे Mama, it is so. त हम अब इन्हें हाथ से डेटा करते हैं. न न न एतिरो थोरी खाईंदसि
हाँ ना अच्छा वाली तो सही तरीके से साफ करो सो से रोड तो नहीं निकल बच्चा थोड़ा बहुत एकदम मजी मजी दादी मुझे Sì, 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 già sono quasi in mondo, poi ci sei andato. Vou ficar aí, olhar pra... Vai? I'm so sorry I'm late. Yeah, I know. There was so much traffic and so much rain. So like... Okay, sit and close the door, please. Close the door. Come on, vamos lá. जी त ही हमज़ा जे स्कूल में हिकिड़ो ड्रामो थियो त न सिर्फ़ु हमज़ा जे स्कूल जी हलनि पियूं त घणियूं एक्टिविटीज़ जेके हुयूं न हमज़ा जे स्कूल जी हुयूं पहिरीं मां तव्हांखे हिकिड़ो पूरो ड्रामो ॾेखारियो हमज़ा जो हिकिड़ो ॿियो लास्ट ड्रामो थियो हालांकि मां हमज़ा खे चयो तव्हांजी टीचर जी एक्टिंग मूंखे एॾी ख़ासि वणे कोन्हे जेकी तव्हां ॿारनि खे सेखारे थो त पर हुन चयो मां एक्टिंग सुठी सेखारे थो पर ॿार ई नथा टीचर जी ॿुधनि त हुन हिकिड़ो इहो फंक्शन कयो पंहिंजो हिकिड़ो ड्रामो कयो नंढिड़ो माण्हुनि खे सम्झ में ज़त ख़ैर हमज़ा मूंखे सम्झाए छॾियो हीअं त मूंखे विसरी वियो त हो छा पर हिकिड़ो जीअं पंहिंजो नंढड़ा ख़ाका हूंदा आहिनि नंढड़ा पंहिंजो ईअं जॉक्स वग़ैरह हूंदा आहिनि उन ते इहो हिकिड़ो ठहियलु हुयो जेको हुननि ठाहियो ॿारनि जो त पंहिंजो ॿार हुन ते सभिनी माण्हुनि जी खिल जे मथां खिल जे मथां खिल मूंखे बि थोरी खिल इन करे आई पई जो मूंखे हमज़ा ॿुधाए चुको जेको हाणे त ख़ैर विसरी वियो आहे पर ॿुधायो हुई त ईअं हिकिड़ो इहो हिकिड़ो जो ड्रामो थियो हो ऐं पंहिंजो पिकनिक थी हुई लास्ट फंक्शन थियो बसि टे आख़िरि में फंक्शन थिया उन खां पोइ हिननि जो पंहिंजो स्कूल ख़तमु थी वियो त हीअ सिर्फ़ु उहे ॿार आहिनि हिते जिन जेके जेके मतिलबु ड्रामे में ई अलॻि सां मतिलबु ही जे हिकिड़ो पाण अलॻि सां ॿारनि जे पैसा ॾेई करायूं न का एक्टिविटी ही उहा एक्टिविटी हुई त ॿारनि खे अगरि तव्हांखे ॿारनि खे हुते स्विमिंग कराइणी आहे ॿारनि खे कंहिं ॿिए स्पोर्ट्स में विझिणो आहे जीअं हमज़ा पंहिंजो हुते कंदो हो फुटबॉल कंदो हुयो ऐं हीअ ड्रामो थिएटर वग़ैरह कंदो त हिननि जा असां अलॻि सां पे कंदा हुआसीं इहो स्कूल वारनि जी तरफ़ां कोन हूंदो कमाइण जा तरीक़ा आहिनि बसि हर स्कूल जा त हमज़ा में फुटबॉल में न थिएटर में विझी रखियो जो हमज़ा खे एक्टिंग जो बि शौक़ु आहे डांस जो बि तव्हां ॾिठो आहे त हुते हमज़ा इहा पंहिंजे हिकु टीचर खां एक्टिंग सिखंदो जेकी मूंखे बिल्कुलु कोन वणंदी मूंखे मां चवंदसि हिन खां सुठी एक्टिंग तव्हां त कराए सघां थी हिन खां मुंहिंजो मुंहिंजी लैंग्वेज चकर मूंखे सम्झ में अचे हा न त मुंहिंजो तव्हांजे स्कूल में आऊं पंहिंजो थिया हा इन जी टीचर थिएटर वग़ैरह जी त डांस बि सेखारियां हा सभिनि ॿारनि खे त कीअं कबी आहे तव्हांखे एक्टिंग बि सेखारियां हा ओके बे आओ ठीक है आओ के दस हम तो पुठिया लाइन से और दिशा वठी ओके वेट 3 व्हाट ओके 3 said okay 3 2 said this is okay 2 1 he will so one kitru वडू है केडू वडू आ ॿार चवंदा मम्मा असांखे छॾे वण वठी ॾेखारे छा थियो too easy स्लो छो थी वियो अरे का फिनिश हुआ मेरा है गिव करो न वो कंपटीशन कोन हो मुझे हो जी हिन खां पहिरीं वारी वीडियो में असीं लीदो पार्क ते हुआसीं उहो मां तव्हांखे पहिरीं ॾेखारे चुकी हुअसि असांजो पुराणो घरु हुते हूंदो तो बि ॾाढो ख़ूबसूरत पार्क हो त बसि पंहिंजो ज़ैद त तमामु घटि ई असां अगरि निकिरंदो जो ज़ैद केतिरो मिठो वणंदो ई न आहे ॿाहिरि मिठे जी शक्ल में असांखे इहे पंहिंजो कुकीज़ ई मिलनि थियूं आइस्क्रीम मिले थी पर जीअं तव्हांखे ख़बर आहे असांजो हमज़ा अली माकोड़ो मुंहिंजो शौक़ीन आहे मिठे जो सो उनजे करे पोइ मूंखे निकिरणो पवंदो जो हीअ इलाही बोर थी वेंदो घर में बेज़ार थींदो चवंदो हलो ॿाहिरि हलूं ऐं बसि आराम सां मिली वेंदी हुई पंहिंजो इंतज़ारु थोरो करिणो पवंदो अगरि मिस थिए बि जो इंतज़ारु करिणो पवंदो लेकिन आराम सां मिली बि वेंदी हुई त जेके बि जॻहियूं वेझी वेझी हूंदियूं त मूंखे हूंदो तव्हां ॿारनि खे चलो घुमायां त तव्हांखे बसि सम्झा इहो ई खाईंदे पीअंदे नज़र ईंदो
ऐं हिते हमज़ा जे पुठियां हिकिड़ी ओल्ड लेडी वेठी जेकी नज़र कोन ईंदी चङी पंहिंजो पोड़ी हुई 60 प्लस हूंदी वेचारी पंहिंजो वेठे वेठे किरी पई उफ एॾो धमाको थियो जे किरण जेको थोरी हुई बि पंहिंजो हैवी टाइप जी लेकिन पूरो सभु माण्हू भॻा वेचारी खे खणण जे लाइ पर लॻो हूंदसि ॾाढो ज़ोर सां पुठिते वञी किरी वेचारी अलाए छा थियसि वेठे वेठे अलाए चकर आयसि छा थियो अलाए खे ख़बर ओके ओके do cortes no fim. छो थी पढ़ंदा रहो Diz. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Zed. Happy birthday to you. Parabéns a você nesta data querida. Muitas felicidades. अरे फोकस नहीं मेरी Muitos anos de vida. Madam, okay, कराओ न पर टीचर के खारायो ले वडो आ पे नडो बिस्किट टीचर करे उनका मुखे Muito bem. Parabéns, Zed. Diz parabéns, mãe. Parabéns, bro. Parabéns. 13 anos. पे टीचर के ट्राई करायो फर्स्ट यू ट्राई The hand में Uau. आधा डब पे लगे ना ओके Obrigada. Sabar, tanto corte classe. ना नहीं मुझे आप जी त असीं जुलाई ताईं उते हुआसीं ख़ैर सां ज़े जी बर्थडे उते ई थी हुई ऐं जेकी ज़े जी टीचर वेठी आहे न त्यां पूरो हिकिड़ो वीलॉग ठाहींदसि मूंखे ज़हन तां लही वई हुई ॻाल्हि ॿिनि घरनि में बिज़ी थी वियसि त मुंहिंजे भाउ खां पोइ जंहिं मुंहिंजो तमामु घणो साथ ॾिनो पुर्तगाल में उहा हीअ हुई एॾी सुठी मतिलबु मां एॾो सुठो इंसानु तमामु घटि दुनिया में ॾिठा आहिनि जेके बिना के मतिलबु जे तव्हांजी एॾी हेल्प कनि तव्हांजो ख़्यालु रखनि तव्हांजे ॿारनि जो एतिरो ख़्यालु रखनि सो मां ज़रूरु हिन ते वीलॉग ठाहींदसि त तव्हां उहो ज़रूरु ॾिसजो त ॾिसो दुनिया में केतिरा सुठा माण्हू बि आहिनि सो ख़ैर बि नंढी नंढी मुंहिंजी वीडियोस हुई ज़ेद जी बर्थडे हू घर में केक ठाहियो हो मुंहिंजी टीचर आई हुई ऐं भाउ वारा केक खणी आया हुआ ज़ेद जी बर्थडे वारे ॾींहं ते असां ज़ेद जी बर्थडे सेलिब्रेट वग़ैरह कई त बसि नंढियूं नंढियूं कुझु वीडियोस हुई मूं वटि जेके मूंखे हो त मां तव्हांखे ॾेखारियां तव्हां बि ॾिसो त पंहिंजो आख़िरी ॾींहुं असांजा हुते कीअं गुज़रिया चलो मूंखे इजाज़त ॾियो मुंहिंजो वीलॉग ॾिसी ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो मूंखे तव्हांजे कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो मूंखे सुठा कमेंट्स करे ॿुधाइजो मुंहिंजी वीडियो सुठी लॻे त उनखे लाइक बि कजो मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारजो सो चलो इजाज़त ॾियो इंशाअल्लाह मिलंदासीं वरी कंहिं ॿिए वीलॉग में पंहिंजो ख़्यालु रखिजो मूंखे पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो अल्लाह हाफ़िज़ Muitas felicidades, muitos anos de vida. Hoje é dia de festa, cantam as nossas almas. Vamos dar ao rei uma salva de palmas. Happy birthday to you. हैप्पी हमने तक हुई Fatima Garissa. Aqui, ó. Esse não é. ही Ah. Tu vais gostar, Troca de cara. botar aqui. चॉकलेट